चंगेज़ खान जे पुट उन फ़क़ीर खे चयो त मुंहिंजे कुते जो पुछ वधीक या तुंहिंजी ॾाढ़ी वधीक। हा बगदाद ते इराक़ में जॾहिं चंगेज़ खान हमिलो कयो, लुटमार कई, ॾाढी क़त्लो गारत खून ख़राबो कई, हा पोइ पाण त वियो पर पंहिंजे पुट खे हिते छॾियो वियो। उहो वरी चंगेज़ खान खां पोयां 10 ॾाका वधीक ज़ालिम हो। अच्छा पोइ अलाह लोक हिकिड़ो फ़क़ीर आयो त हिन खे मां दावत ॾियां, तबलीग कयां, हिन वटि इस्लाम जी दावत ॾियां। अच्छा उहो हिकिड़ो मौलवी साहब, मौलवी कट, हिकिड़ो फ़क़ीर इंसानु, दरवेश सिफ़त इंसानु, हा उहो आयो त उहो चंगेज़ खान जो पुटु शिकार ते वियल हो। ओॾां शिकार तां मोटियो त भाउ महिमान आहे, हुनजो ॾिठो त हे मुला हिकिड़ो फ़क़ीर माण्हू बीठो आहे, हा। त हाणे इनखे छॾिणो न आहे, इनखे क़तलु करिणो आहे, पर को बहानो बणिजे त हिनखे क़तलु कयां। अच्छा पोइ चयईंसि हुन चंगेज़ खान जे पुट, हा हाणे हुन चयो त हिन ते गुस्सो कंदो हा त हिनखे मां तलवार हणी माराए छॾियां, हा कुझु न कुझु कंदो, बहानो त बणिजी वेंदो। हा त हुन फ़क़ीर चयोसि त साईं, इन कुते जो मालिक तूं आहीं, हा इहो जानवर तोसां वफ़ादार आहे, हा। तोसां गॾु आहे, हा। तोते कुझु बि आंच न सहंदो, हा। तोसां बिल्कुलु वफ़ादारी कंदो। हा मूंखे बि हीअ जेका ॾाढ़ी आहे त मुंहिंजो बि को मालिक आहे, हा। मां बि उन सां वफ़ादार आहियां, हा। पर हिन वक़्तु तूं मुंहिंजे साम्हूं बीठो आहीं त हिन वक़्तु मुंहिंजे ॾाढ़ीअ खां हिन कुते जे पुछ जा वार, कुते जी दुंब, इहा वधीक आहे। अच्छा हिननि जे लफ़्ज़नि जो हुन ते अहिड़ो असर जो थी वियो त हुनखे भाकुर पाए वठी पाण सां विहारियईं ऐं हुन ते वॾो रहम कयईं, वॾी शफ़क़त कयईं हुनजे इन्हनि लफ़्ज़नि चवण ते। अच्छा त हाणे तूं चवीं छा थो, चई मां तोखे दावत इस्लाम जी ॾियणु आहियो। अच्छा पोइ हुन दावत इस्लाम जी ॾिनी। पोइ हुन चयो मां सोचींदुसि इन ते ॾींदुसि। हा सही सही नसीहत में आलम हो न, आलम जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ई पंहिंजो हूंदो आहे त तूं मालिक आहीं, हुनजो उहा शइ तोखे प्यारी आहे। मां जेको मुंहिंजो मालिक आहे, जंहिं लाइ मूं रखी आहे। हा हा साईं, नबी साईं मालिक आहे, सुनत आहे हुनजी।